नाज़रीन, तालके नवाब शाह के छोटकू ऐं जाम लिगारी शाख के पुछड़ी जा आबादगार पानी की हथरादू खोट, पानी विकिणण ऐं एरीगेशन के SDO खिलाफ सरापा एहतिजाज आहिनि। वधीक ॾिसूं था नवाब शाह मां SS न्यूज़ के रिपोर्टर तालिब हुसैन रिंद की हिन रिपोर्ट में। मां नवाब शाह प्रेस क्लब बारा मौजूद आहियां, जिथे आबादगार चोटको शाख माइनर ऐं जाम लिगारी शाख जा जेके आबादगार सवें जी तादाद में हथरनि में बैनर ऐं कोडूं खणी 3 महीने खां पानी न अचण खिलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब एरीगेशन खिलाफ़ सरापा एहतिजाज आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उनजो छा चवणु आहे। पानी जे लाइ कयूं पिया जे बरसातनि खां अॻु खां वठी हींअर ताईं असां वटि टेल में पाणी कोन्हे। असांजूं ज़मीनूं सभु छोटको माइनर जाम लिगारी माइनर सुकनि पिया, ॿनियूं तयारु पिया आहिनि ऐं असांखे पाणी पोखीअ जे लाइ नथो मिले। असां हर ऑफिसर वटि विया आहियूं, सिर्फ़ु दिलासनि खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। हुननि इहो अज़म कयो आहे त हिननि खे पाणी ॾियणो ई न आहे। असां वज़ीर आला साहिब खे चऊं था तव्हां फूड क्राइसिस जी ॻाल्हि था कयो, अनाज जी क्राइसिस जी ॻाल्हि था कयो। जेकॾहिं आबादगार आबाद न थींदा, इहो कणिक अनाज किथां ईंदो, इहे सब्जियूं किथां ईंदा। महिरबानी करे असांखे आबादकारी लाइ फ़ौरन इक़दामात कया वञनि, असांखे पाणी टेलनि ताईं पहुचायो वञे। असां पाणी जे लाइ घुर था कयूं, उन जे लाइ असां एहतिजाज कयो आहे। असां एक्सन साहिब वटि 8-10 चकर वियासीं। असांखे कूड़ा दिलासा 2 ॾींहंनि जा तारीख़ूं ॾींदो आहे, वरी 3 ॾींहंनि जा ईअं तारीख़ूं ॾेई तारीख़ूं वधाईंदो थो वञे ऐं पाणी असांखे नथो ॾिए। ऐं SDO जो चवणु आहे त तव्हां वटि पाणी आहे, पर पाणी असां वटि कोन्हे को। असां वरी उहे ई साॻिया वीडिया उन SDO ॾे मोकिलिया, असां ॿुधायोसीं त इहे असां वटि पाणी छोटको मञे बरसातुनि खां पहिरियां खां पाणी कोन, वरी बरसातुनि में सिमनालनि ॿोड़ियो। हींअर त असांजूं ज़मीनूं ठही वियूं आहिनि, जेके बंजर बणिजी वियूं आहिनि। अञा ताईं असांखे पाणी न ॾिनो वियो आहे। एहतिजाज वठ पकड़ घणी कईसीं, पर अञा ताईं कमु न थियो। असां हाणे वज़ीर आला सिंध ऐं ज़िले इंतिज़ामिया खे गुज़ारिश था कयूं, हथ जोड़े गुज़ारिश था कयूं त असांखे पाणी ॾिनो वियो। सुभाणे कल्ह असांजी मुलाक़ात चाचा अली अकबर जमाली जेको ज़िले सदर आहे उन सां थी। उन बि इहा ॻाल्हि की त असांखे पाणी ॾींदासीं। असांखे जेकॾहिं पाणी न ॾिनो वियो त असां पंहिंजे एहतिजाज जो दाइरो कराची जो चवणु त 3 महीननि खां वठी असां जेको पाणी आहे बंदि कयो, पाणी नथो ॾिनो। मुंड वारनि खे पाणी जेको आहे पैसनि वज़ ॾिनो अथनि, लेकिन असां जेके आबादगारूं काफ़ी हज़ार जी तादाद आबाद 1000 एकड़ ज़मीन आहे, असांजी ज़मीन सुकी बंजर थी आहे, फसल जो टाइम निकिरी वियो आहे। जेकॾहिं असांखे पाणी न मिलियो त असांजा जेके बच्चा आहिनि बुख मरींदा आहिनि। वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त असांखे जल्द खां जल्द पाणी ॾियो, न त असां कराची प्रेस क्लब या एहतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं। कैमरामैन फ़ैद रिंद सां गॾु तालिब हुसैन रिंद, SS न्यूज़ नवाब शाह।